अच्छा लैलतुल जायज़ा यानी इनाम वारी रात। आमतौर ते माण्हू इन रात के गिफ़लत में, बाज़ारनि जी रौनकुनि में, ख़रीदो फ़रोख्त में, ईद जी तयारियुनि में, शॉपिंग में, छुड़वागी में ऐं दुनिया जे गिफ़लतुनि में इहो रात विञाए छॾींदा आहिनि। पर हक़ीक़त में नेक बाना सूफ़िया किराम हिन रात खे अल्लाह जे तरफ़ां पघार मिलण, मज़दूरी मिलण जी रात चवंदा आहिनि। सॼो महीनो जेका माण्हू इबादत करे थो, बंदगी करे थो, रोज़ा रखे थो, इत्काफ़ वेहे थो, सजदा तिलावतूं तरावियूं, उन्हनि जी ख़ैरात रमज़ानुल मुबारक गुज़रण खां पोइ ईद उल फितर जी रात मिलंदी आहे। इन जे करे मदीने वारे साईं हिन खे लैलतुल जायज़ा सॾियो आहे। ऐं ख़ासि रहमत, बरकत, इनायत जेका हिन रात में नाज़िल थींदी आहे, सॼे साल में सवाइ लैलतुल क़द्र जे बाक़ी जेतिरियूं बि रातूं आहिनि तन सभिनी में एतिरी बरकत अल्लाह जी फयाज़ी न थींदी आहे जेतिरी लैलतुल जायज़ा में नाज़िल थींदी आहे। ईद उल फितर जी रात नाज़िल थींदी आहे ऐं इन रात में अल्लाह ताला आम माफ़ी जो ऐलान फरमाईंदो आहे। ईद उल फितर जी रात जेकॾहिं माण्हू तन्हायुनि में दुआ घुरे त ईद जी रात अहिड़ी बरकत भरी रात आहे जो हिन रात में का दुआ रद्द नाहे थींदी। ईद उल फितर जी रात ख़ासि जागी अल्लाह जी इबादत करण जी रात आहे। बुज़ुर्गनि फरमायो जेको माण्हू हिन रात में जागे अल्लाह उन जे दिल खे ज़िंदा करे छॾींदो आहे। ईद उल फितर अल्लाह ताला जी तरफ़ां क़ुरान जी तिलावत, क़ियाम, रोज़न, तरावियुनि, सदकनि, ख़ैर ख़ैरातुनि ऐं जेके बि नेकियूं कई उन्हनि जा जेके बदिला आहिनि, इनायतूं आहिनि, से अॼोकी हिन लैलतुल जायज़ा में ईद उल फितर जी रात में अता कयूं। साईं जन फरमायो त मन काम लैलतल ईद लिल्लाहि मुहतसिबा, जेको ईदुनि जी रातुनि में नेकी जी नीयत सां अल्लाह जे ख़ातिर क़ियाम करे, नफ़िल पढ़े त फलम यमुत कल्बहू हीन तमूतल कुलूब, जॾहिं माण्हुनि जूं दिलियूं मरी वेंदियूं उन ॾींहुं हिन जी दिलि खे अल्लाह ज़िंदा करे छॾींदो। यानी जॾहिं मलकुल मौत ईंदो माण्हू मरी वेंदा आहिनि, पर लैलतुल जायज़ा ईद उल फितर जी रात जेको माण्हू जागे, इबादत करे, बंदगी करे, पाण मरी वेंदो उन जी दिलि खे अल्लाह ज़िक्र में जारी फरमाए छॾींदो। ऐं रिवायत में अचे थो मदीने वारे साईं फरमायो इज़ा कान लैलतुल फित्री अमर मुनादी ऐं युनादी उग़दू इला रब्बिन करीम जज़ीलिल अता, जॾहिं ईद उल फितर जी रात ईंदी आहे त अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो पढ़े ॾियण वारो पढ़ो ॾियणु ईंदो आहे, ज़मीन ते लही ईंदो आहे, ऐलान कंदो आहे ऐं पूरी ज़मीन ते उहो हुकुम फरमाईंदो आहे जेको पूरी दुनिया में इहा सदा लॻाईंदो आहे, ए अल्लाह जा बानो उग़दू इला रब्बिन करीम, पंहिंजे करीम रब जे सुबुह जो सवेर हलजो, ईद निमाज़ लाइ सवेर वञिजो, जज़ीलिल अता, उहो अल्लाह जेको तव्हांखे वॾियूं अताऊं अता करण वारो आहे। सॼी राति पढ़ो हलंदो आहे, सॼी राति रुगी ईद ते अचो त मां अल्लाह तव्हांखे महिरबानी जा दरवाज़ा खोले ॾियां। पोइ जॾहिं माण्हू ईद जे लाइ ईंदा आहिनि, वल मलाइकतु यक़ूलून इन्नल्लाह तबारक व तआला अमरकुम बिसियाम हाज़ा शहर फसुमतुम, मलाइक चवंदा आहिनि त बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हिन महीने जे रोज़नि जो हुकुम ॾिनो, रमज़ान जा रोज़ा रखिजो, पोइ फसुमतुम तव्हां रोज़ा रखिया, वतातुमूहु फीमा अमरकुम, जेको हुकुम तव्हांखे मिलियो तव्हां हुनजी इताअत कई, तव्हां ख़ुशि नसीब हुयो, रब जे हुकुम जी पैरवी कयव। पोइ जॾहिं ईदगाह में पहुचंदा आहिनि फ़अक़बलूहा फ़इज़ा फ़रग़ू मिन सलातिहिम, जीअं जो ईदगाह में ईंदा आहिनि त अल्लाह जा मलाइक उन्हनि जो इस्तक़बाल कंदा आहिनि, भली करे आयो, भली करे आयो, ओ रमज़ान मल्हाइण वारो ईदगाह में भली करे आयो। मदीने वारो साईं फरमायो जॾहिं ईद खां फारिग थींदा आहिनि नादा मुनादिन अनिरजिउ इला मनाज़िलिकुम, मलाइक पढ़ो ॾींदा आहिनि वञो हाणे पंहिंजे घरनि में, वञो वापसि मोटी पंहिंजे घरनि में, कद गुफ़िरत लकुम, अॼु अल्लाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾिया। सुभान अल्लाह।
ऐं ईद जी राति साल जे उन 5 रातियुनि मंझां हिकु आहे ईद उल फितर जी राति, जिन में अर्श इलाही तां ऐलान थींदो आहे त जेका दुआ घुरो तव्हांजी दुआ रद्द न थींदी। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए बलगना अन्नहु कान युकाल इन दुआ युस्तजाब फी खम्स लयालिन फी लैलतिल जुमआ व लैलतिल अदहा व लैलतिल फित्र व अव्वल लैलतिन मिन रजब व लैलतिन निस्फ मिन शाबान। हिकड़ी 15 शाबान जी रात, बी पहिरी रजब जी रात, ऐं बी लैलतुल फितर ईदुल फितर जी रात, बी ईदुल अज़हा जी रात, ऐं 5 हर जुमे जी रात। जेके दुआऊं घुरंदो अल्लाह तव्हांजो हर ई दुआऊं क़बूल फरमाए छॾींदो। ऐं बुज़ुर्गनि फरमायो इन लैलतल ईद हिय खातिमतुल मताफ़ लित्ताअत, बेशक ईद जी रात इबादत जे सफ़र जो आख़िरी पड़ाव ऐं आख़िरी मंज़िल आहे। हिकिड़ो मुसाफ़िर हले थो पियो, सफ़र थो करे, पोइ पुराणे ज़माने में मंज़िलूं हूंदियूं हुयूं, स्टॉप हूंदा हुया। जीअं असां लोकल गाॾी ते चढ़ूं हितां मातली खां हैदराबाद जे लाइ, पोइ हिकिड़ो स्टॉप कंदी टंड मोहम्मद खान में कंदी, वरी सेरी में स्टॉप कंदी, वरी खथड़ में कंदी, वरी हुसड़ी मोड़ ते कंदी, पोइ वञी हैदराबाद बस स्टॉप ते पहुचंदी। स्टॉप कंदी आहे, स्टॉप थींदो, आख़िरी स्टॉप खां पोइ मंज़िल ईंदी आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे त ईद उल फितर जी राति बि इबादत करण वारनि जे लाइ आख़िरी मंज़िल आहे। मन ख़तम अमलहू बिल इबादत कान जज़ाउल क़बूल, जे माण्हू अमल जो ख़ात्मो इबादत ते कयो, पंहिंजा अमाल हिन राति में ख़तम कयईं, त अल्लाह ताला हुन जी हर इबादत खे क़बूल फरमाए छॾींदो। हाणे हिकिड़ो माण्हू वञे थो पियो हैदराबाद ऐं लही पवे सेरी में, त मंज़िल ते त कोन पहुतो न, उहो पंहिंजी मंज़िल गाह ते त कोन पहुतो। वञणो हैदराबाद में अथसि, घर हैदराबाद में अथसि, रहणो हैदराबाद में अथसि, कारोबार हैदराबाद में अथसि, हिकिड़ो स्टॉप पहिरियां लही पवे त उनखे उहा क़बूलियत कोन मिलंदी, पंहिंजे घर ताईं कोन पहुचंदो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त सॼो रमज़ान इबादत कयो, आख़िरी मंज़िल ईद जी राति, ईद उल फितर जी भलारी राति, जेका नेमतुनि मिलण जी राति आहे, अल्लाह ताईं पहुचण जी राति आहे, इनायतुनि हासिल करण जी राति आहे, उन खां महरूम रहिजी वञो त इहा बदनसीबी चइबी। तव्हां सभई अल्लाह जी इबादत में जोकी राति गुज़ारियो त सॼे महीने जूं इबादतूं अल्लाह तव्हांजो क़बूल फरमाए छॾींदो। घटि में घटि भला ॿी इबादत नथी पुॼे, ॿिया कमकार आहिनि, माण्हू ईद जी तयारी कंदो आहे, घटि में घटि तहजुद निमाज़ ऐं उन खां बाद में मुनाजात ज़रूरु कयो। ईद जी राति में, राति जे पोएं पहर में माण्हू उथी ऐं उन में तहजुद निमाज़ पढ़े, 8 रकातूं जेके पढ़ंदा आहियूं, तहजुद पढ़ी ऐं दुआ ज़रूरु घुरो। इहा दुआ ऐं इहो क़याम इंशाअल्लाह असांजे रमज़ान जी इबादतुनि जी क़बूलियत जो सबबु बणंदी वेंदी। अल्लाह ताला शाह असांखे अमली तौफ़ीक़ अता फरमाए, मदीने वारे साईं जे हरनी आकामनि ते असांखे अमल पेरा थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। Allah